नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में योम अली जे सिलसिले में जलूस निकिरणु शुरू थी विया आहिनि। लाहौर में योम शहादत हज़रत अली करमला वजह जो मरकज़ी जलूस राति देर सां मुबारक हवेली मां निकितो। इहो जलूस पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदो। सुबुह जे वक़्तु करबला गामी शाह पहुची इख़्तिताम पज़ीर थींदो। जलूस जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। जलूस सां गॾु पुलिस जी वॾी नफ़री बि मौजूदु आहे। जलूस जे रस्ते तरफ़ खुलंदड़ समूरियूं घटियूं ऐं बाज़ारूं कंडेदार तारूं सां बंदि कयूं वयूं आहिनि। कराची में योम अली जे मरकज़ी मजलिस निशरत पार्क में मुनक़द थींदी, जंहिं खां अलावा शहनशाह हुसैन नक़वी ख़िताब कयो ऐं हज़रत अली जी ज़िंदगी ते बयानु कयो। मजलिस खां पोइ योम अली जो मरकज़ जलूस निशरत पार्क खां भूतराब स्काउट्स जी क़यादत में बरामद थियो, जेको पंहिंजे रवायती रस्तनि नुमाइश चौरंगी सी ब्राइज पिलामा सदर रीगल चौक तुर्बत सेंटर रेडियो पाकिस्तान खां थींदो। खारादाद में इमाम बारगाह हुसैनिया ते इख़्तिताम पज़ीर थींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।